अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾा हुआ इमरान अली गोपांग। खबर शामिल क्यों था कंदरा खां अब्दुल हक जागीरानी की रिपोर्ट मुताबिक यूसी वाह बुरड़ा पीपी के उम्मीदवार ज़िले काउंसलर एडवोकेट रिजवान अहमद जागीरानी, पीपी जो सीनियर अगवान मोहम्मद यूसुफ जागीरानी, चेयरमैन जो उम्मीदवार अल्लाह वसायो बुरड़ो निसार अहमद खजड़, वाइस चेयरमैन सजाद अहमद तुन्यो की अगवानी में समें कारकुन साण करे गोठ पीराणू खजड़, गोठ इब्राहिम तुन्यो, गोठ हाजी नवाब जागीरानी ऐं ॿियनि ॻोठनि में वर्क जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। उम्मीदवारनि पंहिंजे तक जी आवाम खे अपील कंदे चयो आहे त 26 जून ते तीर ते ठपो हणी वॾी अक्सरियत सां असांखे कामयाबु कंदा। मुखालिफ़ कुझु बि कनि उन्हनि खे शिकस्त नसीब थींदी। यूसी वाह बुरड़ा जो मशहूर सियासी समाजी शख्सियतूं रईस अली गुल खान जागीरानी, शोएब अहमद जागीरानी, फिदा हुसैन जागीरानी, फहद हुसैन जागीरानी, अरशद खान जागीरानी, कामरेड अल्लाह रखियो जागीरानी, हाजी भावल जागीरानी, वडेरो ॾिनल खजड़, अल्लाह वसायो खजड़ समेत केतिरनि ई बिरादरीन, ज़िले काउंसलर एडवोकेट रिजवान अहमद जागीरानी, चेयरमैन अल्लाह वसायो बुरड़ो निसार अहमद खजड़, वडेरो शहमीर कांदड़ो सजाद तुन्यो जी हिमायत में ऐलान कयो। मुझे तरफा इन गोठ में जेके भी मोरज़ आहिनि ऐं असां सां गॾु जेके साथी आया आहिनि सभिनी दोस्तनि खे बुज़ुर्गनि खे अस्सलाम वालेकुम। असां अॼु जेको हिते जमो थिया आहियूं पीपल पार्टी जे झंडे जी छांव में, असांजे लाइ हिकिड़ो ख़ुशनसीबी आहे। निसार भाई मूंसां गॾु पढ़ियो आहे, मुंहिंजो दोस्त आहे, वियो त बिना मुक़ाबले, पर पोइ हिकिड़ो फार्म आव जी महिल जमो थियो, दुख भी थियो, जमो छो थियो, फार्म ख़ुशी भी थी आहे त हाणे जमो थियो त असां गॾु वर्क में हलंदो। हाणे भी निसार भाई असां सभिनी जे साम्हूं बिना मुक़ाबले ई आहे इंशाअल्लाह ताला। असां ख़ुशनसीब आहियूं, असांखे सैयद खुर्शीद अहमद शाह साहब ऐं सैयद अवैस कादिर शाह साहब जहिड़ा लीडर मिलिया आहिनि, जिन असांखे पाण में हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद करे असां सभिनी ते एतमाद करे असांखे पार्टी तरफ़ां टिकट ॾेई मैदान में लाथो आहे। हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त असां महिनत कयूं ऐं उन एतमाद ते पूरो लहूं। अॼु जेको बाक़ाइदा असां वर्क जो आगाज़ कयो आहे हूअं बि असांजो कमु हले पियो, पर भाग वारो ॾींहुं आहे। काटे मंज़ूर जेको बुज़ुर्ग माण्हू आहे उनजी वताक़त असां वर्क शुरू कई आहे। असां लाइ इहा दुआ आहे, शर्फ़ आहे। पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे जेका गुज़िरियल 50 साल खां माण्हुनि जी दिलनि में समायल आहे। जेको भी तव्हां बैनर ॾिठो हूंदो उते लिखियलु हूंदो हिकिड़े पासे ॾांहुं जीए भुट्टो त ॿिए पासे ॾांहुं लिखियलु हूंदो जीए अवाम। इन जो मतिलबु आहे त पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे। का शेखी पीरी मुरीदी नाहे कंहिं बि पीपल्स पार्टी जे अक्सरियत जी मां ॻाल्हि थो कयां। का क़ौमियत जी पार्टी नाहे, का ज़ातियात वारी पार्टी नाहे। पीपल्स पार्टी उहा पार्टी आहे जेका अवाम मूं जागी आहे, अवाम जे दिलनि में समायल आहे ऐं हिकिड़े घर ते मुश्तमिल कंहिं ख़ानदान मूं कंहिं फ़र्द मूं जेकॾहिं टिकट मिलंदी आहे, सभिनी क़ौमियतुनि खे ज़ात पात खे उहो हिकिड़ो उहो माण्हू जेके टिकट मिलंदी आहे उहो इलेक्शन मारींदो आहे, उहो मैदान मारींदो आहे। इहा ताक़त आहे, अवाम जी ताक़त आहे जेका